सिंध जी खोराक वारे सूबाई वज़ीर महबूब ज़मान जी नवाबशाह में खुली कचेरी शिकायतुनि जा ढेर लगी विया। नवाबशाह में पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जे ख़ास हिदायतुनि ते डीसी ऑफिस जे पाक में सिंध जी खोराक वारे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान खुली कचेरी मुनक़द करे अवाम जा मसला ॿुधा। खुली कचेरी दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि बाबति अवामी शिकायतुनि जा ढेर लगी विया, जंहिंमें ज़िले अंदरि मंशियात जी सरेआम विकिरे ख़िलाफ़ पुलिस बाबति अवाम घणियूं शिकायतूं कयूं, जॾहिं त आबादगारनि पारां गुज़िरियल साल कणक न ख़रीद करण ऐं सिंध हुकूमत पारां ईंदड़ साल लाइ कणक जी इमदादी क़ीमत मुक़रर न करण ते शिकायतूं कयूं ऐं मुतालबो कयो त ईंदड़ साल 2026 जो कणक जो फी मण जे इमदादी अघ जो फौरी ऐलान कयो वञे। जॾहिं त नवाबशाह जे शहरनि पारां शहर में नाजाइज़ हद दख़लनि ऐं ट्रैफ़िक जे मसइले ते तमामु घणियूं शिकायतूं कयूं ऐं नोटिस वठण जी घुर पिणु कई। शहरनि पारां नवाबशाह PMU अस्पताल में सफ़ाई न हुअण, दवाउनि जी खोट ऐं MIR मशीन जी ख़राबी ऐं दवाऊं न हुजण जूं शिकायतूं कयूं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ खातनि हाईवेज़, पुलिस, सिहत ऐं तालीमी खाते में फ़ौती कोटा ते अमल न थियण ख़िलाफ़ पिणु शिकायतूं कयूं। इन्ही खां अलावा शहर जे मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में ड्रेनेज, रोड रस्ता न हुअण करे अवामी तकलीफ़ बाबति पिणु शिकायतूं कयूं वयूं। अवाम शिकायतुनि ॿुधण बाद सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि शिकायतुनि बाबति पुछाणो कयो। और बड़े हादसा होते हैं, लोग मर जाते हैं वहाँ पर। एक हफ्ते के बाद कोई ना कोई हादसा हो जाता है। और के लोगों को पानी गाड़ो पीर और पीर उसकी जिले की रिपोर्ट डीसी साहब के पास पड़ी हुई है। 1999 में हादसा की रिपोर्ट तो वहाँ वरी वापसी न आयो आहे। असां माण्हू न छो असांजी कंप्लेनूं न आहिनि छा? असांखे बि तकलीफ़ आहे। केतिरा माण्हू बीठा आहिनि, हथ मथे कंदा आहिनि, अचे माई करो हुते वियो आहे, वरी अचनि ई कोन था। असां पंहिंजा मसला जेका डीसी साहब ऐं मिनिस्टर साहब अॻियां रखंदा आहियूं, पर माइक हिकिड़े पासे जेको ॾिनो वियो आहे अलाए फेवरिज़म आहे, अलाए मनपसंद माण्हू ॾिनो वियो आहे छा, इन करे न हिन पासे माइक खणी अचो। मज़लूम छोकिरा वेठा आहिनि, कुझु औरतूं वेठियूं आहिनि, कुझु नौजवान वेठा आहिनि, कुझु पोड़ा वेठा आहिनि, उन्हनि खे माइक ॾियो, पंहिंजा मसला ॿुधाइनि। महिरबानी। सभी मीडिया दोस्तों के वेलकम था कई अॼु की खुली कचहरी में जिते प्रेस गैलरी अलग ठाही वही हुई, ऑफिसर्स की गैलरी अलग ठाही वही हुई ऐं जेके सभिनी खां असां लाइ अहम आहिनि उहे हिते नोटेबल्स जेके मौज़िज़ आहिनि शहीद बेनज़ीर अब्बास ज़िले जा। ॾाढी ख़ुशी थी। असां 12 बजे शुरू कयो, लॻभॻि हाणे 3 थियण वारा आहिनि। हर कंहिंजी ॻाल्हि ॿुधण जी कोशिशि कईसीं, दरख़्वास्तूं वरितियूं अथऊं ऐं मुख़्तलिफ़ इशूज़ हुआ जेके पूरे सिंध में आहिनि बल्कि पूरे पाकिस्तान में प्रिवेल कनि था। हिते आऊं चेयरमैन PPP बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं को चेयरमैन प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जे इंस्ट्रक्शंस ऐं डायरेक्शंस ते आयो आहियां।